अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो A4 JDO न्यूज़ ऐं वज़ीर ख़बर शामिल कंदा यूसुफ रिंद जी। रिंद क़ौमी इत्तेहाद पाकिस्तान चेयरमैन सरदार ख़ान रिंद जे भाउ सरदार बीबरक ख़ान रिंद जी मीडिया ट्रायल ख़िलाफ़ बुल्ली शाह करीमी रिंद क़ौमी इत्तेहाद तरफ़ां मोटरसाइकिल ऐं कारनि जी रैली कढी वई। रिंद क़ौमी इत्तेहाद सिंध जे नायब सदर ज़ाहिद ख़ान रिंद अॻवानी में निकितल रैली में रिंद बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरी माण्हुनि शहरनि जैमी रईस मुर्तज़ा ख़ान रिंद, गुल हसन रिंद, शाह ख़ान रिंद, रईस शहमीर ख़ान रिंद, रईस आज़म ख़ान रिंद, कामरेड अज़ीज़ुल्लाह रिंद, अलयार रिंद, रईस मुराद ख़ान रिंद, वापारी एसोसिएशन बुल्ली शाह करीम जे सदर हाजी मोहम्मद इस्माइल मीमुण, उस्ताद अॻवान अब्दुल रज़ाक चांडियो, लियाकत अली भुरगड़ी, समाजी अॻवान राणा ज़हीर राजपूत, शोएब बुकेरो ऐं ॿियनि शिरकत कई। रैली बुल्ली शाह करीम जे सूमरा पेट्रोल पंप खां कढी वई, जॾहिं त रैली बुल्ली शाह करीम शहर जे शहीद बिलो पवर चौक ते आंदी वई, जॾहिं त रैली शहर खां गुज़री दरगाह शाह करीम ते पिणु आंदी वई, जिते हाज़िरी ॾेई अॻवान ख़िताब कंदे चयो त रिंद क़ौमी इत्तेहाद पाकिस्तान जे चेयरमैन सरदार ख़ान रिंद जे भाउ बीबरक ख़ान रिंद ते लॻल ग़लत इल्ज़ामनि सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हिननि जो चवणु हो त वाही पांधीअ जी नियाणी गुल आसमा रिंद खे संगसार करण वारी ख़बर में का बि सदाकत न हुई, उहा ख़बर कूड़ी साबित थी। बीबर ख़ान रिंद ते ग़लत इल्ज़ाम हणी बदनाम कयो, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि मुज़म्मत कयूं था। सरदार यार मोहम्मद रिंद जे ख़ानदान हमेशह रिंद क़ौम समेत हर क़ौम जे नंगनि जी हिफ़ाज़त कई आहे। मज़ीद ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।